वाह साईं वाह, हेॾो पहाड़, नदियूं, पानी, झरना, ज़मीना, वाह वॉट अ ब्यूटीफुल। हाणे साईं वादियुनि में हलंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। तव्हां हे मुंहिंजे पासे में था ॾिसो स्ट्रॉबेरियुनि जा बाग़। हिन वक़्तु कैलिफोर्निया में आया आहियूं, जंहिंजी ज़मीन साईं वॾी, ज़रखेज़, ताक़तवर। अमेरिका जा तक़रीबन 80% फ्रूट हिते थींदा आहिनि। कैलिफोर्निया में वाइनरीज़ वग़ैरह जाम आहिनि, शराब खाना सोली सिंधी में चवां त, छो त हिते अंगूर बंगूर ठाउको थींदो आहे। मिटी हितां जी नमी, ताक़तवर फल फ्रूट, पीचिस जा वण, वॾा वॾा पहाड़ बि जेके आहिनि न उहे चीकी मिटी जा आहिनि। बसि हिकिड़े ॻोठ में लही पियासीं त सोचो मां तव्हांखे ॾेखारींदो हलां। हिन वक़्तु साईं कैलिफोर्निया, हे ॾिसो ज़मीन आहे, नज़र खुटेव पर ज़मीन न खुटेव। हिकु करी ॾिसो लाटा साईं, लाटा ई लाटा, हेॾो बि लाटा ई लाटा। वाइनरियूं, इहे बोर्ड ॾिसो था, ट्रक ट्राला घुमंदा था वतन। बाक़ी ज़मीन आहे साईं, ज़मीनदार। अमेरिका खे ज़मीन एॾी आहे साईं, हिकु कुंड खां ॿी कुंड ते वञण जे लाइ 6 कलाक जहाज़ ते लॻंदा आहिनि, लॉस एंजलिस खां न्यूयॉर्क ताईं। ज़मीन जो हितां जो रंग बि भूरो आहे। माल मवेशी, हे ॾिसो रिढा बिढा ढगा, ऐं हेॾो ज़मीन अलॻि। हे ॾिसो जाॾे तक बाबा ज़मीन ई ज़मीन आहे। हे ॾिसो हे तयारु ज़मीन आहे, खरिया साईं, सिधा सिधा खरिया। हे हिते वाइनरियूं, वाइनरी जाम आहे, छो त अंगूर वंगूर हिते थींदो आहे न घणे खां घणो। ऐं बादाम, दुनिया में साईं पहिरें नंबर ते बादाम आहे कैलिफोर्निया जो, उहो बि हिते थींदो आहे हिन वैली में। इहा 300 माइल जी वैली आहे साईं, कोई 500 किलोमीटर। चौधारी पहाड़ अथसि, गोभियूं, फल फ्रूट जीअं चयोमांव हिते जाम थींदा आहिनि। ट्रैक्टर वैक्टर हवाइली साईं बीठा आहिनि। ॻोठ, असांजे जीअं ॻोठ अची वेंदा आहिनि, वाह माल ई माल। हे ॾिसो छिक छिका कमु आहे। ओ हे साईं शेड, कंट्रोल शेड लॻियल अथव। हे ड्रिप सिस्टम ते पाणी अंदरि ई, फल फ्रूट न मींहुं मारे न गर्मी मारे। हेॾो अलॻि। हाणे पाकिस्तान में बि अची विया आहिनि, सिंध में बि अची विया आहिनि, पंजाब में जाम आहिनि। इहे टनल फार्मिंग इन खे चइबो आहे, या वर्टिकल फार्मिंग। माना न सीउ मारे न गर्मी मारे साईं, मतिलबु प्लास्टिक जी शीट चाढ़े ऐं छिक छिका कमु आहे। ॻोठ आहे साईं, घर बहिराड़नि जा हलला हलला हलला। कैलिफोर्निया जी वादियुनि में घुमंदा था वतऊं, इन जे करे सोचो तव्हांजे लाइ हे वीडियो ठाहियूं, ॾेखारियूं तव्हांखे अमेरिका जी बहिराड़ियूं, कैलिफोर्निया जी वादियूं। अञा त पोइ दफ़े न्यूयॉर्क जूं ॾेखारीमांव न, हाणे साईं कैलिफोर्निया जूं वादियूं। हे ॾिसो ट्रक ट्राला उती कट चढ़ी वई आहे, पर ॾियनि नथा। हिते कबाड़िया न आहिनि न साईं, हर माल हर शइ न आहे न। हे ॾिसो त साईं, हे ॾिसो वरी नारेल शुरू थी विया आहिनि। नारेल कोन, ईअं पाम ट्रीज़ आहिनि। बाक़ी बाग़ बगीचा हलल आहे, फार्मिंग आहे न हिते छड़ी ज़मीन में, बसि हिकु नंबर आहे पूरी। वाइनरियूं, अंगूर, स्ट्रॉबेरियूं, फल फ्रूट, ब्लूबेरियूं, इहो जाम आहिनि हिते। पीचिस जा, स्ट्रॉबेरी, पिस्ताचियो, हनी, ऑरेंजिस, माल्टा बाल्टा साईं, पिस्ताचियो, पिस्ता बि अथव। वाह, हे ॾिसो ज़मीन, जाॾे ॾिसो साईं ज़मीन ई ज़मीन। हेॾो बि हे वाइनरी वारी त हे ड्राखा अथव। ड्राख हिते कीअं थींदी आहे साईं, हीअं थींदी आहे। उहे लामा बीठियूं आहिनि सिधियूं, ॾिसो नक सिधो पहाड़ी ते मथे बि साईं। पोइ न चइजो साईं न ॾेखारे। हे ॾिस, ओ इहे मथे बि ज़मीन आहे, ओ इहे ठहियलु आहे साईं। ऐं पूरो अंगूर, अंगूर जूं बेलां अथव, ड्राखा न तारनि ते बसि मथे छिके ॿधी छॾियूं अथऊं, बसि फल ॾींदियूं, उहो कटी था वेंदा। हे ॾिसो नक सिधियूं, ॾिसो पूरो वाइनरी साईं आहे वैली। हेॾे माल बाल चरनि था, रेंचिस ई रेंचिस। इन पहाड़नि जे पोयां समुंड आहे साईं। वरी विच में ॻोठ घाट बि अचनि था, बसि छिक छिका कमु आहे साईं। हिन ॻोठ
60 में 100 जी स्पीड थी हले वाह। हे ॾिसो तूरियो बोरियो कुलकारी, ॾाढा हसीन नज़ारा। हिते वरी टैंक भी पिया अथनि तेलनि जा। बाक़ी मथे ताईं फल फ्रूट पहाड़नि ताईं जबलनि ताईं। स्टॉप साइन मोटरां छोटरां। हिकु गाॾी होॾां थी अचे हिकु हिन। बस साईं रस्ते ॾियण खां पोइ अरे वाह रिढा इहे त ॾेखारण जॻहियूं आहिनि साईं। माल ॾिसो कीअं चरे थो पियो वाह। ओरे ढोर ढगा बि बीठा आहिनि गऊ माल। हे ॾिसो वाह सब्ज़ो ई सब्ज़ो पहाड़। छा त नज़ारा आहिनि साईं ॻोठनि जा। ॻोठ बाबा ॻोठ वॾो माल आहे। 15 त गाॾियूं बीठियूं आहिनि। हे वरी लिखियल अथव पीचेस हुए साईं बाग आड़ू बाड़ू जा स्ट्रॉबेरी नेक्ट्रेस। दुकान बंदि पियो आहे हाली मुंद न आहे हिन फ्रूट जी बाक़ी पोयां वरी इहे बोर्ड अच्छा लॻा पिया आहिनि। बेदमुश्क वाह साईं असां वटि बेदमुश्क आहिनि। हितां जा बि बेद केॾा पुराणा आहिनि साईं केॾा थोरा थी विया अथनि नथा वढनि न। असां वटि वॾे बाहि में सियारे में मचो इन ते कचहरियूं थियनि। अमरीकी साईं हिते वण वढे ॼणा माण्हू मारे इन जे बराबरि आहे। बाक़ी वादी ॾिसो साईं जाॾे नज़र हणो पूरो। ऐं बेदमुश्क वाह बेदमुश्कनि जा गुल बि साईं। बेदमुश्क बाबा बेदमुश्क कमेंट करे ॿुधाए। ॾिसो पुराणा बेदमुश्क आहिनि कोई थोरा ई जंहिंजा साईं हल त सही थोरा ॾिसो आहे न बेदमुश्क। ॾिसो बाक़ी वादियूं रस्ता राहूं मोबाइल टावर पूरा साईं। हे ॾिसो ये खारदार तार लॻल अथनि बनूं बसि। बाक़ी हे तुंहिंजो हे मुंहिंजो हिते बनो पटणकार न छिक बाबा छिक 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 वादियूं साईं वादियूं वादियूं वाह सुभान अल्लाह। हाणे मूंखे लॻे थो साईं हिन पहाड़नि में वेंदासीं वादियुनि में। हा सीन कुझु अहिड़ा आहिनि ख़ूबसूरत दिलि मोहे था छॾनि बाबा। हे ॾिसो वाह वाह कैली बस साईं वरी स्पीड हल हे ॾिसो हेॾो ज़मीन तयारु आहे पोख खां पोखी अथऊं। बाक़ी जीअं ॿुधायोमांव वादियुनि में पहाड़नि में हाणे गुमशुम थी वेंदासीं। काॾे न वञिजो बल्कि शेयर करे छॾिजो। तव्हां बि त कुझु कयो न साईं हथ पेर हलायो लाइक कमेंट करे ॿुधायो कीअं हे रस्ता लॻनि था वादियूं लॻनि थियूं। वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग सुभान अल्लाह। वाह हिते साईं ड्राइव करण जो मज़ो ई पंहिंजो आहे। स्मूथनेस ग्रीनरी एंड मज़ो ई मज़ो सुकून नदा कुदरती नज़ारा। शहर जी ज़िंदगी को कंहिं दिलि चवंदी आहे साईं हेॾे जबलनि में माण्हू अची हलियो बसि जिते सिर्फ़ु सुकून ई सुकून। वाह हे जीअं चयोमांव अवाकाडो जा बि साईं हे बाग स्ट्रॉबेरियूं गार्लिक अदरक बि मिलेव थी। अवाकाडो चेरियूं ॿेरियूं हिते साईं फल फ्रूट जाम आहे हिन कुंड में न। कैलिफोर्निया जी इहे जेका वादियूं आहिनि न हे ॾिसो माल पूरो साईं माल हे ॻोठ घर वणकारी हलला साईं। पहाड़नि में नथी वञे गाॾी पासे मां बसि निकिती थी वञे। हिन
साईं अॻे गाॾी वारे खे छा आहे, छोरे खे हर घड़ी बांह ॿाहिरि थो कटे, चएसि अंदरि कर बच्चा, अची न वञे छांडो पाणी। वाह सुभान अल्लाह साईं। वादी जे पासे पासे मां चुर पुर कंदा अॻिते वधूं था पिया। जेसि ताईं तव्हां साईं शेयर कंदा हलो। चीकी मिट्टी जा पहाड़ आहिनि साईं, पक पथर न आहे, चीकी मिट्टी आहे। फल फ्रूट हिते में जाम थींदो आहे। स्वीट चेरियूं ॾिसो था, ग्रेप फ्रूट, पिस्ताचियो बि अथव साईं। लवर्स लेन बि हिते अथव जबलनि में। वाह ब्यूटीफुल साईं, सुभान अल्लाह मुझे मालिक जा रंग, क्या ही बात है, क्या ही बात है। बस साईं हे ॾिसो हलदे हलदे छा त नज़ारो अची वियो आहे मुंहिंजे मालिक। माल ॾिसो साईं, माल, हाय हाय हेॾे बि माल। पर हाणे रोड थी वियो आहे डबल, जबलनि खे चीरींदा अॻिते वधंदा पंहिंजी मंज़िल ॾे गामज़न। सुभान अल्लाह साईं, माल ॾिसो काथे त नॉर्दन एरियाज़ में बि आहिनि, पर अहिड़ा पहाड़ न आहिनि। मां बि ॾिठा उन ॿिया आहिनि, वॾा आहिनि। हे वरी चीकी मिट्टी जा पहाड़ आहिनि, चीकी मिट्टी, चीकी चीकी चीकी। गाॾी जूं चिंगा निकिरी वियूं आहिनि साईं, पोयों बि पहाड़। वाह मथे अची वियासीं। उन खां पोइ 50 माइल जी स्पीड, ट्रक ट्राला गॾु ऐं छिकछिका कम, वादियूं साईं। वाह गार्लिक, फ्रेश गार्लिक, ताज़ी अदरक आहे वरी साईं। हे हाणे ईअं मर्ज थी वेंदासीं हेॾे। सुभान अल्लाह साईं, नज़ारा ॾिसो, मज़ा वठो बाबा। शेयर कंदा हलो अदा, हिकु शेयर थी वेंदो त मज़ो अची वेंदो। ॾिसो अहिड़े सीनारियुनि में हिकिड़ो शेयर थी वञे न त मज़ो अची वेंदो। वाह हे साईं कैलिफोर्निया जी वादी आहे, लॉस एंजलिस ऐं सैन फ्रांसिस्को जे विच में। ॾाढी बहितरीनु ऐं ख़ूबसूरत। लॉस बानोस, पाण खे हेॾे हलिणो आहे हाईवे 5 ते, उहे न हाईवे 5 लॉस बानोस चए थो, इहो पुल वठो लॉस बानोस लाइ। ॾाढी हिते हलाइण साईं सवली आहे, सुकून वारी आहे। हिते जंग न आहे, छो त रस्ते में चिंची बिंची न आहे, मोटर न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बाग़। हे ॾिसो साईं, हे वरी बाग़ अची वियो अथव पीचिस जो। ठीकु आहे, गुल कढियूं बीठो आहे, छो त ऊन्हारे में इहे पीचिस थींदा आहिनि। मुंहिंजे घर में बि लॻल आहिनि। हे ॾिसो, सुभान अल्लाह, वाह वॉट अ व्यू साईं। व्यू जा ई पैसा आहिनि। मुंहिंजे मालिक केॾी ख़ूबसूरत दुनिया ठाही आहे। लॉस बानोस 35 माइल। सुभान अल्लाह साईं, हे ॾिसो रब जा रंग। सुभाणे ईअं त न चओ अमेरिका न घुमाए आहे, तव्हांजे सदके असां बि घुमूं था। हे चेक कयो, लख रुपए, करोड़े रुपयनि जो सीन आहे साईं। सीनारी चेक कयो, वाह गाॾी ईअं तरदी थी वञे। पाकिस्तान हुजे हा त साईं को ड्राइवर गॾु खणो आहे। हिते हाणे अकेला आहियूं, अकेले ई सॼा कम करणा था पवनि। वाह सुभान अल्लाह। इहे मतिलबु कमेंट करे ॿुधायो कीअं लॻो सीन, जल्दी जल्दी ॿुधायो साईं। हे सीनारियूं साईं कीअं आहिनि, जबलनि जूं, भाॼियुनि जूं, ज़मीना, माल, पहाड़, हल त सही।
तूरिया बूरिया ॾिसो था असां वटि तूरे जो लाबारो थो हले सिंध में हिते अञा पीला गुल बीठा आहिनि पर साईं इहे नज़ारो वाकई सीनोन आहे न वॾी महिरबानी अदा लख कुर्ब जेके कमेंट्स करनि था ड्राइविंग जे करे कमेंट नथो पढ़ी सघां इन जे करे छिक बाबा छिक दोस्तो छा था चओ हिते का ज़मीन बमीन वठूं लॾे चओ हिते पर हिते वरी चाशनी न थींदी न माल जी एतिरी तेज़ी न ईंदी न जेका होॾे मशीननि मां कमायूं था पोइ कपला में एतिरो माल वरी ज़मीन हुजे हा त वरी 1000 एकड़ वेकड़ अहिड़ा की 2-3 जबल ख़रीद कयूं पोइ वठूं को पर हिते ईंदासीं त वरी बचड़ा स्कूल आहे घणियूं शयूं अटैच हूंदियूं आहिनि इंसान सां न पोइ सवलो न हूंदो आहे दा डिसीशन अहिड़ा वठणु हली होॾे भलाऊं हे माना घुमण फिरण लाइ सही आहिनि घुमी फिरी वठूं था ॾेखारींदा हलूं था तव्हांखे बाक़ी वॾो नज़ारा साईं कैलिफोर्निया तॾहिं छा महांगी स्टेट आहे राइश महांगी आहे पेट्रोल हिते ₹6 गैलन आहे असां वटि $4 हिते $6 नंढे लाइ पाकिस्तान जी बॉर्न एंड ब्रॉटअप आहियां हिन जे करे रुपया यादि ईंदा आहिनि डॉलर अॼु ताईं न कया आहिनि कमाईंदा डॉलरनि में ऐं उॾारींदा रुपयनि में इहो आहे साईं उन जो मज़ो ई पंहिंजो आहे चाशनी आहे रंगीनी आहे ज़िंदगी में ॿियो कुझु न आहे पोइ छा चवंदो आहे अली गुलमला सभु पैसे जो मस्ती आहे न त साईं असां ई सूरनि में हुजूं पर पंहिंजी सोच मटाईसीं ग़रीब को अमीर थियासीं अमीर त ऑलरेडी अमीर आहे ग़रीब वटि चांस आहे अमीर थी थो सघे पर हिकु ई नारो आहे महिनत खां पोइ अहिड़ा नज़ारा अहिड़ियूं सीनारियूं छिका कमु गाॾी ईअं तरंदी थी वञे सिर्फ़ु असांजी न दुनिया जी साईं ॾिठो आहे नज़ारो वाह जो नज़ारो पहाड़नि जे विच में ढंढ पर गाॾियूं छिका कमु आहे साईं छा त नज़ारो आहे वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग ढंढ साईं हल त सही रब साईं हिननि खे नवाज़ियो अथव रब हर कंहिंखे नवाज़ियो आहे पर हिननि रब जी उन्हनि शयुनि नेमतुनि खे ठाहियो आहे रब जी नेमतुनि खे ठाहियो आहे कहिड़ी लेक आहे साईं हीअ आहे वाटर रिजर्वेयर साईं स्टेट रिक्रिएशनल एरिया वाह वाह सुभान अल्लाह हेड़े जबलनि में मुंहिंजे मालिक जा रंग ध्यान सां बाबा ध्यान सां आहे साईं कमेंट करे ॿुधायो कीअं लॻो हे नज़ारो ख़ूबसूरत हसी वादियुनि जे विच में पाणी जो स्टोरेज अंग्रेज़ साईं माल ठाहिणु ॼाणनि था सच आहिनि न कम सां महिनत करनि था पिया न कंहिं ॿिए जो साईं हे ॾिसो साईं पूरो पाणी जो वाटर रिजर्वेयर ढंढ पूरी साईं सीनारी ऑन वाह मुंहिंजा मालिक शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं रब अहिड़ा नज़ारा नसीब कया अथई अहिड़े पहाड़नि जे विच में अहिड़ा नज़ारा सुभान अल्लाह हिन वक़्तु साईं लॉस एंजलिस ऐं सैन फ्रांसिस्को जे विच में कैलिफोर्निया जी वादियुनि में जिते पिस्ता बादाम चेरीज़ जा बाग़ ई बाग़ आहिनि पोयों ॾेखारिया आयुमि हाणे पहाड़ क्रॉस करे मतिलबु अहिड़ा पाणी झरना ॾिसी अहिड़ा जबलनि मां थींदा अहिड़ा रोड रस्तनि मां थींदा हे ॾिसो
सुभान अल्लाह साईं। ॾिसो मुंहिंजे मालिक जी कारीगरी, रब जी कारीगरी। छिक छिका कमाना, छिक छिका बाबा, छिक छिका नज़ारा ही नज़ारा। पुलिस वारो बीठो आहे ॾे कुंड में। कोई हिते वञी फोटू वोटू कढाए उहे जायूं आहिनि साईं। हे पाणी हेॾां सॼे पासे ॾांहुं रिक्रिएशनल ढंढ। जीअं असां वटि अताबाद लेक ठही वई अहिड़े, पर हीअ उहा वधीक सुहिणी आहे। हिन खां पहाड़ वॾा आहिनि न, हे नंढा पहाड़ आहिनि पाकिस्तानी साईं। पहाड़ मां ॾिसी आयो हुअमि। हे ॾिसो साईं मुंहिंजे मालिक जा नज़ारा। हे उहे नज़ारा साईं। सुभान अल्लाह। बसि हाणे साईं वरी हेॾे फोकस कयूं, छो त हाणे पाणी ख़तमु थियण वारो आहे। सिज बि लहंदो थो वञे, ऊंधारो थींदो थो वञे। असां हिन खां पोइ हाणे लहंदासीं रोमीरो विज़िटर सेंटर। माना हे जेको पाणी जो आहे हिन जो विज़िटर सेंटर। हे माण्हू बीठा आहिनि हिते, फोटू वोटू कढाइनि था ऐं असां बसि गाॾी पटियूं था वञूं पंहिंजी मंज़िल ते। ऐं जबल साईं नज़ारा कीअं लॻा तव्हांखे कमेंट करे ॿुधाईंदा वञो गॾो गॾु। सुभान अल्लाह साईं, मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग। सुभान अल्लाह। हेॾे विज़िटर सेंटर आहे साईं इन ई ढंढ जे बारे में। वाह वाह साईं। हाणे अची शहर में वियो लहंदासीं हाईवे 5 ऑन द वे, जेको सैंडियागो को निकिरंदो आहे, वैनकूवर वेंदो आहे कैनेडा, मैक्सिको को वठी कैनेडा। हे साईं उहो पूरो नज़ारो तव्हांखे ॾेखारींदा। जबलनि मां थींदा ज़मीन ते पहुची वियासीं। तव्हां बि चवंदा हूंदव कहिड़ो उहो माण्हू आहे जेको इहो कमेंट्री करे थो। उहो तव्हांजो प्यारो दोस्त ज़फ़र भुट्टो आहे। दोस्तनि जी वॾी महिरबानी, 1 लख फॉलोअर, ॾाढी ख़ुशी थी। मोहबतूं प्यार तव्हांजो, तव्हांजी दुआनि सां 1 लख फॉलोअर थी विया। असांखे वरी अञा हौसलो। अहिड़नि जबलनि में घुमंदा था वठूं जिते सिग्नल ई न आहिनि, पर तव्हांजे लाइ वीडियो ऑन आहे। रिकॉर्डिंग मां कहिड़ी कमु ईंदी हे साईं। बिजली घर अथनि, बिजली था थिया रहंदी छा। बिजली घर उहो हे लॻल अथसि हितां पाणी निकिरे थो सॼो, उहो हे डैम लॻल अथसि। इहे ललू पंजू कम हिननि खे तव्हां चरियो न सम्झो त हे पाणी बसि पहाड़नि जबलनि में ईअं गॾु कयूं वेठा आहिनि। ईअं गॾु न कयूं वेठा अथव। हे ॾिसो हे थंबा, हे पाणी वरी हेॾे ॾियनि था ज़मीननि ॿमीननि ते वेंदो हूंदो न सॼो। हे पुल हे ॾिसो नेकाली उहे लॻल अथव। हेडक्वाटर रिक्रिएशनल एरिया बि एरिया। बिजली बि ठहंदी हूंदी। बाक़ी हे नज़ारो ॾिसो। सुभान अल्लाह साईं। ॾिसो था ख़ूबसूरती ॾिसो साईं। हिन पहाड़ जी तव्हां नक्शकारी ॾिसो मुंहिंजे मालिक जी। नज़ारा ॾिसो साईं। बसि साईं हलंदे हलंदे साम्हूं साईं विंड टर्बाइन अची विया आहिनि। जंपीर ऐं गारो ॾे जेके लॻल आहिनि साईं। उहो कहिड़ो आहे बंबोर नेशनल जो ॾे समुंड वारी पट्टी में, उते बि इहे लॻल आहिनि। ऐं जंपीर में बि लॻल आहिनि विंड टर्बाइन, उहो इहे लॻल अथव। बिजली माना जाम आहे हिते न, 1 मिंटो पल न वेंदी आहे। बसि साईं हे उहा आवाज़ आहे जेका तव्हां ॿुधो पिया। हाणे बसि फ्लैट धरती ते पहुची वियासीं। हाणे हाईवे 5 खे टच कंदासीं। हाईवे 5 उहो आहे जेको मैक्सिको खां हले थो। तव्हांखे ॾेखारियो न बॉर्डर त टिजुआना खां वठूं अचे थो सिधो वञे थो कैनेडा वैनकूवर।
हाईवे 5 ऑल द वे कैलिफोर्निया, ओरिगन, सिएटल, ये 3 स्टेट में टपंदो सिधो वञे थो काॾे, सिधो वञे थो कैनेडा टू मैक्सिको या मैक्सिको टू कैनेडा। ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढी प्यारी ड्राइव। हाणे हुनखे टच कंदासीं ऐं तव्हांखां वाह माल साईं कीअं चरे थो पियो, मथां बिजली हेठां माल, 2 in 1 कमु। बिजली जा साईं ग्रिड स्टेशन आहे, छो त मथां इहो ट्विन टर्बाइन जो पार्क। बस साईं हलदे हलदे अची वियो सैक्रीमेंटो एंड हाईवे 5 लॉस एंजलिस सैक्रीमेंटो। सैन फ्रांसिस्को जो भाव आहे सैक्रीमेंटो साईं, लॉस एंजलिस सैक्रीमेंटो। ऐं हे ज़मीन ॾिसो, हे 1 नंबर गाह साईं, वाह। हे अची वियो पर पाण वठंदासीं लॉस एंजलिस वारो न। हे ॾिसो हाईवे 5 मशहूरु अमेरिका जो हाईवे 5 साईं। हेॾा ट्रक ट्राला इहे वञनि था कैनेडा, माल मटीरियल अचु वञु साईं हितां इन हाईवे तो थींदी अथव। हाणे उहो अचे थो, पाण काॾे हलंदासीं जल्दी जल्दी ॿुधायो, काॾे 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 पाण हलंदासीं लॉस बानोस सैक्रीमेंटो नो लॉस एंजलिस, पाण हलंदासीं लॉस एंजलिस। हे साईं लॉस एंजलिस जे रूट ते चढ़ी हलिया आहियूं। कैनेडा सॼो माल वञे थो इन ट्रालनि में। हे ॾिसो फल फ्रूट जो, छो त होॾे बर्फ़बारी जो जाम थींदी आहे न, भाॼियूं फल फ्रूट हितां वेंदा आहिनि या मैक्सिको मां ईंदा आहिनि। हे उहा हाईवे आहे, हे साईं ऑफिशियली हाईवे 5। ऐं हिते लिमिट आहे 70 माइल ऐं ट्रैफिक बि घटि आहे, रोड सिधो फ्लैट, नक सिधो हेठि लहंदा हलंदासीं। दोस्तो इहो हुयो वादियूं वैलियूं, फल फ्रूट माल, ज़रई ज़मीन ऑफ कैलिफोर्निया। तव्हांखे जेका ॾेखारीसीं सॼी, पाणी जी स्टोरेज ॾेखारियासीं, पहाड़ बि ॾेखारियासीं, बादाम पिस्ता अखरोट हर शइ हिते। दुआनि में यादि, वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो पंहिंजो, ऐं प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो, पर शेयर ज़रूरु। ॾाढी महिरबानी, लख कुर्ब जिथे हुजे ख़ुशि हुजो, आबाद।